रहम जा मींहं नाज़िल फरमाए। अजी भी हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदा हुया त कंहिं जाइ ते कंहिं अफ़सर कंहिं वॾे माण्हू दौलतमंद स्कूल भी ठारायो, उहा तालीम बि हल रही, मदरसो भी ठाराई, उहा तालीम बि हल रही। जीअं अॼु जेके मदरसे में होशियार शागिर्द आहिनि उहे मदरसे वारनि मोकिले ॾिना। ईअं घणे वक़्त खां पोइ वरी मुम्तहिन बि पाण थियो, इम्तिहान जे लाइ आयो त मां जो हेतिरा साल ही मेहनत कराई आहे, रखिया अथमि स्कूल भी मदरसो, अॼु त भला वञी थोरो शागिर्दनि जो इम्तिहान वठां। साईं कासमी साहब फरमाइनि पिया पोइ जेको इंग्लिश वारो हुयो शागिर्द, उन्हनि खे चई जेको मशहूरु तव्हांजो तमामु सियाणो तमामु समझदार हुजे, ज़हीन होशियार हुजे, उहो शागिर्द ॾियो। पोइ हुननि ॾिनो हिकिड़ो वॾो बहितरीन शागिर्द हुनखे ॾिनो जेको वॾो ज़हीन हो। हुन वठी अचे हिकिड़े तलाव जे मथां बीहारियसि। पोइ पुछा कईंसि पुट तूं पढ़ियो आहे? जहाज़ मां पढ़ियो आहे। चए भला अॼु तुंहिंजे पढ़ण जो इम्तिहान आहे, महिरबानी करे ॾस त हिन तलाव मां पाणीअ जा प्याला घणा थींदा? तलाव मां वो शागिर्द तलाव खे ॾिसे पुछे हाणे मूंखे कहिड़ी ख़बर तलाव मां पाणीअ जा प्याला घणा थींदा? चए पुट तूं चओ जेतिरा चईं। चए त मां कीअं ईअं चवां? बहरहाल चए ठीकु आहे तूं बि। वरी चई त मदरसे में जेको होशियारु शागिर्द आहे उन खे आणियो, उस्तादनि होशियारु शागिर्द खे आंदो। अल्लाह जी कुदरत उन खां उहो ई सुवाल कईं पुट ॾस हिन तलाव मां पाणीअ जा प्याला घणा थींदा? त हुन तलाव ॾे ॾिठो, वरी चईंसि साईं मूंखे प्यालो ॾेखार। जेको प्यालो ॾिसां मां, जे आहे तलाव जेतिरो प्यालो त हिकिड़ो, जे तलाव जे अध जेतिरो त ॿ। चवण जो मक़सदु इहो आहे त हे जेको सिलसिलो आहे न इहो मामूली न आहे। अल्लाह साईं जंहिंखे सम्झो भल दुनिया किथे वञी चए चंड ते पहुते। मां कुझु वक़्तु में पढ़ियुमि त जंहिं चंड ते पहिरियों दावा कई, हाणे नालो मूंखे यादि न आहे, पर उन एतिराफ़ कयो त असां दुनिया में वॾो कूड़ इहो ॻाल्हायो आहे त असां चंड ते पहुता आहियूं। हे मां पाण रिसाले में हिकिड़े में पढ़ियुमि कि असां वॾे में वॾो कूड़ इहो ॻाल्हायो त चंड ते पहुता, हालांकि पहुता कोन। चंड ते पहुचणु न पहुचणु उहा जुदारी ॻाल्हि आहे। अल्लाह जंहिंखे बसि क़ुरान पाक जी इल्मु ॾिनो, क़ुरान पाक जो तोहफ़ो ॾिनो, इहो माण्हू दुनिया ऐं आख़िरत में कामयाबु आहे। हिते जेकॾहिं को पढ़ी कामयाबु थींदो, वॾो अफ़सर थींदो, वॾो लीडर थींदो, माण्हू इशारो कंदा त हे बाबा जेको कुराड़ो आहे इन जो पीउ आहे। माण्हू इज़त एतिराम सां ॾिसंदा, पर हो पाण केतिरी इज़त कंदो आहे इहो अव्हां खे बि मालूम हूंदो। पर जेकॾहिं हिन पासे ॾे ईंदव त अल्लाह ताला जे रसूल फरमायो त जंहिं क़ुरान पाक पढ़ियो, जेको क़ुरान में आहे उन ते अमल कई, क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ताला इन पढ़ंदड़ जे पीउ माउ खे महशर में ताज पाराईंदो, जो दुनिया हैरान थींदी त हेड़ा ताज जंहिंजो हिन आसमान वारे हिन ज़मीन वारे सिज खां वधीक रोशन हूंदो, उहे ताज हुननि खे पीउ माउ खे ॾिना वेंदा। माण्हू पुछा कंदा त हीअ नबियनि जी जमात आहे? चयो वेंदो त न, हीअ क़ुरान जे पढ़ंदड़नि जे पीउ वारनि जमात, पीअर वारे सभु जिन क़ुरान पढ़ियो आहे। बहरहाल हीअ शइ मामूली न आहे। इन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि कजे जो 83 पारा क़ुरान जा अंदरि, इन खां वधीक ॿी ॻाल्हि कहिड़ी कजे जो हिक हिक हरफ जी माना, हिक हिक आयत जी माना इहे तलबा यादि कयूं बीठा आहिनि त क़ुरान हिन छा थो चवे। तव्हां ई असां त वॾनि खे ॾिठो आहे, मां त हैरान थियो। मौलाना अब्दुल गफूर हैदरी, अल्लाह ताला उन्हनि जो उमिर इज़त में बरकत फरमाए, वो ॿुधाए पियो त पाण बि तव्हां बि ॿुधो हूंदो। चवंदा मूंखे हैरत आहे त मलक साहब जूं जेकॾहिं डिग्रियूं ॻणजनि त ॻणे कोन थियूं सघजनि, रहमान मलक साहब जूं। पर अफ़सोस इहो आहे जो क़ुरान पाक ॾे हाल कोन्हे, जेकॾहिं कुल वाला बि पढ़णु नथो अचे, पोइ बि जेको पढ़ियो अथई उहो बि तव्हां ॿुधो हूंदो। जंहिं माण्हू खे क़ुरान पाक सां दिलचस्पी कोन्हे, क़ुरान पाण नथो पढ़े त अबे जे क़बर खे इहो छा वञी ख़त्मु चवंदो। वरी फ्री सरी असां ॾे ईंदो, तंहिंजे करे हाणे ई शुरूआत असां ॾे कयो बाबा, थोरो इन पासे को। हे मामूली न आहिनि, हे अल्लाह जे रसूल जा महिमान आहिनि, इन्हनि जो क़दुरु कयो, अल्लाह ताला तव्हांखे इनशा अल्लाह नवाज़ींदो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, तलबा खे ॿुधुमि, ॾाढो मज़ो आयो। अल्लाह खां दुआ थो कयां त अॻिते हली करे इनशा अल्लाह अज़ीज़ हे वक़्त जा वॾा जय्यद आलिम लिखिया वेंदा। रब खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां ई असांखे बि तौफ़ीक़ ॾे त इन्हनि सां निभाइण जी तौफ़ीक़ असांखे बि मिले। बहरहाल हज़रत साईं अब्दुल्ला, अल्लाह ताला उन्हनि जो उमिर इज़त में बरकत फरमाए। साईं अब्दुल्ला जरार पहोड़ शरीफ जा चश्मो चराग, साईं सजादा नशीन भी आहिनि। हज़रत साईं मुफ्ती सऊद अफजल साहब, ये मामूली शयूं आहिनि। ये अल्लाह जे क़ुरान जे हिक हिक लफ़्ज़ खे ॼाणनि था त हिन क़ुरान जे लफ़्ज़ जो मतिलबु छा आहे, हिन क़ुरान पाक में कहिड़ियूं रमज़ूं रखियल आहिनि। इहे मामूली शयूं आहिनि। अॼु इन्हनि जो क़दुरु कंदासीं त इनशा अल्लाह असांजो बि अल्लाह वटि कुझु न कुझु चवंदा आहिनि त अल्लाह वटि असांजो बि हिसो थींदो। अल्लाह खां
दुआ है त अल्लाह ताला चल हेड़न प्रोग्राम मुखे ॾाढी खुशी थी सुमरा बिरादरी हेॾो सारो प्रोग्राम कयो वरी शायद संगत साथ मानीअ जो भी इंतजाम कयो अल्लाह खां दुआ है त अल्लाह ताला सभिनी जे रिज़्क़ में बरकत अता फरमाए हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं ते सलात सुहारी पढ़ो तो महफल वरी भी बरकत वारी बणजी पए अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। ये भी एकड़ो तरीक़ो आहे रवायत जे अंदर ईंदो आहे हज़रत हसन साईं मां कुछ वक्त अॻु में साईं सऊद अफ़ज़ल साहब साईं ने मसइले ते भी ॻाल्हायो हज़रत हसन साईं इमामुल अंबिया जे मिंबर ते साईं जे हुक्म सां इन रिवायत में चादर ते वेही करे मुस्तफ़ा जी तारीफ़ पिया कर साईं जन जी तारीफ़ रूबरू बोल हुया त अहसन मिन कलम तरक़त आईनी व अजमल मिन कलम तल दिन निसाउ खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्ल ऐबिन कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ। हे हबीबन करीमन जी रूबरू हज़रत हसन वेही पियो तारीफ़ करे त अल्लाह साईं तोखे सोना एड़ो सोनो बग़ैर ऐब जे पैदा कयो आहे ॼण त जीअं तुंहिंजे दिल घुरियो पे अल्लाह ताला उएं तोखे ठाहे छॾियो आहे। जी जवाननि जी तकरीरूं तव्हां ॿुधियूं त उन ते छा माण्हू ॻाल्हाए अहिड़ी ज़ात ते जंहिंजे लाइ पूरी काइनात खे अल्लाह तबारक व तआला जोड़ियो जंहिंजे लाइ पूरी काइनात खे अल्लाह तबारक व तआला इज़त वारो बणायो उहा हस्ती तव्हां ई असांजे पुखे में तव्हां ई असांजा सरदार तव्हां ई असांजा अॻवान इमामुल अंबिया साईं अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला साईं जन जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मूंखे बि हुकुम आहे त कुझु चवां शुरूआत कयां थो अल्लाह जे नाले सां हमद सां मां चवां थो ॿोल वरी उहे ॿोल मुंहिंजे आॾो आहिनि त मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी दुख में रखें या सुख में मां हर अता में राज़ी तुझे हर ॾिनल नेमत ते मां राज़ी आहियां मुंहिंजा रब तो जो को फ़ैसिलो। हज़रत अली साईं बि ईअं फरमायो हज़रत अली साईं फरमायो त रज़ीना क़िस्मतल जब्बार फीना लना इल्मुम वलिल जुहाल मालू फ़इन्नल माल यफ़नी अन क़रीबिन व इन्नल इल्म बाक़िन ला यज़ालू। हज़रत अली साईं फरमायो त अल्लाह जे तक़सीम ते अल्लाह जे वरासत ते मां राज़ी आहियां छो त अल्लाह ताला असांखे इल्म ॾिनो आहे जाहिलनि खे माल ॾिनो जाहिलन जो माल अन करीब खत्म थी वेंदो अल्लाह जेको असांखे इल्म ॾिनो आहे उहो ख़त्म थियण वारो आहे ई कोन। मां बि नंढड़े खां वठी 1969 खां वठी पढ़ंदो त मदरसे में भी हुयुमि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जेको नसीब कयो 69 खां मुंहिंजी शुरूआत जीअं तव्हांखे हज़रत साईं ॿुधायो 69 खां पोइ हे साल हेसि ताईं इन विच में मूंसां बि खोड़ मामला थिया पेशकश भी थी हज़रत उस्ताद गुलाम मोहम्मद कोलाब जी लवार रहमतुल्लाह अलैह अरबी टीचरियूं तॾहिं बाबा ईअं ईअं मुफ़्त में ॾींदा त वारो को मौलवी अचे वठे मूंखे बि वॾियूं पेशकशूं थियूं पर उस्ताद साईं फरमायो तेरा हाजी तूं हिन मैदान में आहीं सूंहे नथो जो वरी तूं वञी कंहिंजी नौकरी करे मां चयो साईं तव्हांजो जीअं हुकुम बहरहाल उहे न झलनि हा त शायदि मां बि अरबी टीचर हुजां तॾहिं उन मौक़े खां वठी पर मां नौकरी कोन कई नौकरीअ खां सवाइ अॼु ॾींहं ते अल्लाह ताला मूंखे ॾाढो सुखियो रखियो आहे एॾो मां सुखियो आहियां जो मां रब जूं इनायतूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो आहियां हेॾी उमिरि में ॾिठियूं अथमि अञा बि अल्लाह तबारक व तआला पंहिंजो फज़ल फरमायो मां ॼण त ज़िंदा मिसाल आहियां माण्हुनि जे ॾाढो न नौकरी न ज़मींदारी अल्लाह ताला अहिड़ो ख़ुशि रखियो आहे जो मां हैरान हूंदो आहियां पंहिंजी ज़िंदगीअ ते त अल्लाह ताला मूंसां मामिलो कीअं कयो आहे पोइ मां महसूसु कंदो आहियां त ज़रूरु इहा बि मुंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो आहे इमामुल अंबिया जे सदके उनजे सनाई तारीफ़ जे सदके अल्लाह ताला मूंखे बि नवाज़े छॾियो आहे यार मां ख़ुशि आहियां अबे अम्मा जूं दुआऊं बुज़ुर्गनि जूं दुआऊं हज़रत साईं हाफ़िज़ महमूद असअद रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला उन्हनि जे क़ब्र जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए मां खैरपुर में हुयुमि साईं जन उते अदा थोरो तवजो ओ बाबा ॻाल्हायो उते साईं जन 1970 वारी इलेक्शन में हज़रत मौलाना बदरुद्दीन साहब फुलपोटरो उहे क़ौमी असेंबली जे सीट ते हुया जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ों साईं जन वर्क में उते हुया पोइ मुंहिंजी बि शुरूआत हुई मां साईं जन खे शेर ॿुधायुमि मूंखे यादि आहे अॼु ताईं मां अखियूं बंदि थो कयां त मूंखे उहो मंज़र साम्हूं थो अचे त हज़रत साईं जन रोअनि पिया जसीम हुया जिस्म वारा हुया लुॾनि बि पिया रोअनि पिया अखियुनि मुबारकनि जो पाणी ॾाढ़ी मुबारक जे हेठां कतरनि जे सूरत में वहे पियो मां शेर चवां पियो पोइ ज़ाहिरात जिन इने गौर सां ॿुधो ज़रूरु दिलि में का न का मुंहिंजे लाइ दुआ हूंदी अॼु उन दुआ जो समर आहियां अल्लाह खां दुआ थो कयां त अॻिते बि अल्लाह ताला मुंहिंजी ज़िंदगी बाक़ी जेकी आहे अल्लाह ताला उहा इन ई जहान सां गुज़ारे जॾहिं मुंहिंजो मौत थिए त उहो कलमे वारो शहादत वारो मौत थिए मां ॾाढो रब पंहिंजे सां ख़ुशि आहियां इन ई शेर जे हवाले सां मां बि इहा ॻाल्हि थो कयां त अल्लाह जे रज़ा ते राज़ी सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी उन्हनि जा ॿोल अॼु मुंहिंजे ज़बान मुंहिंजा ख़ुदा में राज़ी मुंहिंजा धणी मां आहियां
तुझी रज़ा में राज़ी दुख में रखे या सुख में मां हर अता में राज़ी मुझा खुदा माया तुझी रज़ा में राज़ी मुझा धणी माया तोखे पसंद जे आ मुझी गरीब हाली तोखे वणन जे मुझा हर वक्त खी सखाली जेका रखी तो मूले जेका रखी तो मूले मां उन बहा में राज़ी मुझा खुदा माया तुझी रज़ा में राज़ी मुझा धणी माया तुझी रज़ा में राज़ी दुख में रखे या सुख में मां हर अता में राज़ी मुझा खुदा माया सण भी हुजे याने भी मानी त मेहरबानी सण भी हुजे याने भी मानी त मेहरबानी शरबत खां वध सवादी पाणीअ में आरवानी सरदई गरम घुलायल सरदई गरम घुलायल तुझी हवा में राज़ी मुझा खुदा माया तुझी रज़ा में राज़ी मुझा धणी माया तुझी रज़ा में राज़ी दुख में रखे या सुख में मां हर अता में राज़ी मुझा खुदा माया कुर्सी दिए बेराज़ी जेदे तडो बेराज़ी कुर्सी दिए बेराज़ी जेदे तडो बेराज़ी नंढड़ो रखे बेराज़ी ठाहे वडो बेराज़ी हे कल रखे बेराज़ी मां हम नवा में राज़ी मुझा खुदा माया तुझी रज़ा में राज़ी मुझा धणी माया तुझी रज़ा में राज़ी दुख में रखे या सुख में मां हर अता में राज़ी मुझा खुदा माया पर मुशरिकी अखां तोबा वहदत में राज़ी पाज़ी पर मुशरिकी अखां तोबा वहदत में राज़ी पाज़ी महबूब मुस्तफ़ा जे उम्मत में राज़ी पाज़ी असहाब सां क़ीदत असहाब सां क़ीदत सिकई वफा में राज़ी मुझा खुदा माया तुझी रज़ा में राज़ी मुझा धणी माया ईमान सां पुजाणी जन्नत नज़ीर सामी सैयद रफ़ीक महशर में माफ़ हर का खामी दोज़ख जन्नह में राज़ी दोज़ख जन्नह में राज़ी जन्नत जे हा में राज़ी मुझा खुदा माया तुझी रज़ा में राज़ी मुझा धणी माया में ॿियो थींदो केर मुझे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर
अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिल बरतनि लाइ दुआ कई ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिल बरतनि लाइ दुआ कई दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केर बारिश बणिजी वसंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट आलम जो सरदार बि हूंदे जन्नत जो सींगार बि हूंदे आलम जो सरदार बि हूंदे जन्नत जो सींगार बि हूंदे टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते पेट सां पत्थर ॿधंदो केर पेट सां पत्थर ॿधंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिल पर अर्श वयो हो चाह मझार बही चयो हो जंहिं दम दिल पर अर्श वयो हो चाह मझार बही चयो हो तूं ई पिरी मेहमानो पहिरियों तूं ई पिरी मेहमानो पहिरियों तोखां अॻे हिते ईंदो केर तोखां अॻे हिते ईंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा आदम चवंदो अहमद आणियो मूसा चवंदो अहमद आणियो कादिर सां ॿियो पुछंदो केर कादिर सां ॿियो पुछंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बि रोही विझंदुसि रब खे हबीब जी ड्रोही रोज़े हशर फारूक बि रोही विझंदुसि रब खे हबीब जी ड्रोही मालिक माफ़ी मञो हसनीअ जी मालिक माफ़ी मञो हसनीअ जी तूं न मञे त मञींदो केर तूं न मञे त मञींदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट लिखां हिकिड़े हथ हिकु कलम सां जे भला शान शौकत मथां छा लिखां मुस्तफ़ा मोहतरम मां जे उतम आला अज़मत मथां छा लिखां हिकिड़े हथ हिकु कलम सां जे भला शान शौकत मथां छा लिखां मुस्तफ़ा मोहतरम कूड़ो कानून हो सो अव्हां रेटियो
नस्ल रंग जो फर्क भी अमां मिटियो कूड़ो कानून हो सो अमां रेटियो नस्ल रंग जो फर्क भी अमां मिटियो अरबी अजमी थी भाउर वया तिन जे इन दीनी निस्बत मथा छा लिखां मुस्तफा मोहतरम मां जे उतम आला अज़मत मथा छा लिखां हिकड़े हथ हिक कलम सां जे भला शान शौकत मथा छा लिखां मुस्तफा मोहतरम हिक दफ़े खीर जो हिक पियालो हुयो उनमा 70 ॼणन पी सफ़ा ढो कयो हिक दफ़े खीर जो हिक पियालो हुयो उनमा 70 ॼणन पी सफ़ा ढो कयो जंहिंखे हथेड़ा मुबारक जा लगल अहिड़ी बरकत मथा छा लिखां मुस्तफा मोहतरम हिक अवां खे न पोड़ी मञींदी हुई गंद भी साघिटीअ में सटींदी हुई पोइ बि उन जी इयादत वञी कई अवां सोणी सीरत मथा छा लिखां मुस्तफा मोहतरम मां जे उतम आला अज़मत मथा छा लिखां हिकड़े हथ हिक कलम सां जे भला शान शौकत मथा छा लिखां मुस्तफा मोहतरम दाह मालिक जी हिक उठ खणी आयो हो उठ धणीअ खे अमां खूब समझायो हो रहमतुन जा ककर सबल छावई छपर अहिड़ी रहमत मथा छा लिखां मुस्तफा मोहतरम नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने अहमद मुजतबा शाल गुलजार चन्नो मदीने मरे रोज रोई दुआ तो खुदा खां घुरे जे अवां वट अची फौत थी था वञन तिन जे किस्मत मथा छा लिखां मुस्तफा मोहतरम सैफुल्लाह हाले जवी अल्लाह ताला उन जो उम्र इज्जत में बरकत फरमाए अजीब बोला बोलिया थे दिल घुरे थी त पन्ने अकल में वेही उन खे भी याद कयां छा चई असां मोहम्मद मिठे सां चाहत रखी रखण वा बिना ॾिसण जे हुनन त ॾिठो जो इमामुल अंबिया साईं जन चंड ॾे इशारो कयो चंड ॿ टुकर थियो सभिनी कलमो न पढ़ियो साईं जन वण खे सर कयो वण ज़मीन खे चीरे नबी साईं जे आॾो बीठो किन पढ़ियो किन न साईं जन ॻोह सां ॻाल्हायो ॻोह माण्हू वांगुरु पई ॻाल्हाए असां त उन दौर में कोन हुयासीं पोइ बि रब करीम असां सां फज़ुल फरमायो जो ॼमण साईं असांजे कननि ते इमामुल अंबिया जो इस्म मुबारक आयो साईं तो चई असां मोहम्मद मिठे सां चाहत रखी रखण वा बिना ॾिसण जे हबीब सोणे मथा असांजो हबीब सोणे मथा असांजो फिदा थियण आ बिना ॾिसण जे असां मोहम्मद मिठे सां चाहत रखी रखण आ बिना ॾिसण जे असां मोहम्मद मिठे सां चाहत रखी रखण आ बिना ॾिसण जे सभई मञूं था नबीअ जूं ॻाल्हियूं ऐं यादि सां थियनि अखियूं थियूं
वालियूं सभई मञूं था नबीअ जूं ॻाल्हियूं ऐं यादि सां थियनि अखियूं थियूं वालियूं अक़ीदतुनि जो आजाम पीतो अक़ीदतुनि जो आजाम पीतो इहो पीअणो आहे बिना ॾिसण जे हबीब सोणे मथां असांजो फिदा थियणो आहे बिना ॾिसण जे असां मुहम्मद मिठे सां चाहत रखी रखणो आहे बिना ॾिसण जे तमामु ख़ुशबू संदने बदन में न ऐब हज़रत जे हुस्न में तमामु ख़ुशबू संदन बदन में न ऐब हज़रत जे हुस्न में न चंद्र चोॾींहं जो उन सां पुॼंदो न चंद्र चोॾींहं जो उन सां पुॼंदो ही सच चवणो आहे बिना ॾिसण जे न चंद्र चोॾींहं जो उन सां पुॼंदो ही सच चवणो आहे बिना ॾिसण जे हबीब सोणे मथां असांजो फिदा थियणो आहे बिना ॾिसण जे असां मुहम्मद मिठे सां चाहत रखी रखणो आहे बिना ॾिसण जे दुनिया में मोहब्बत बि आहे हलंदी वफ़ा ॾिसण खां न अॻु थींदी दुनिया में मोहब्बत भी आहे हलंदी वफ़ा ॾिसण खां न अॻु थींदी असां नबी सां वफ़ा कई आहे असां नबी सां वफ़ा कई आहे वफ़ा करणो आहे बिना ॾिसण जे असां नबी सां वफ़ा कई आहे वफ़ा करणो आहे बिना ॾिसण जे हबीब सोणे मथां असांजो फिदा थियणो आहे बिना ॾिसण जे असां मुहम्मद मिठे सां चाहत रखी रखणो आहे बिना ॾिसण जे बणिया के कातिब ऐं के सनागर ऐं सैफ़ हाले जवी के शायर बणिया के कातिब ऐं के सनागर ऐं सैफ़ हाले जवी के शायर सभई सजण जी सना लिखूं था सभई सजण जी सना लिखूं था सना लिखणो आहे बिना ॾिसण जे सभई सजण जी सना पढ़ूं था सना पढ़णो आहे बिना ॾिसण जे हबीब सोणे मथां असांजो फिदा थियणो आहे बिना ॾिसण जे असां मुहम्मद मिठे सां चाहत रखी रखणो आहे बिना ॾिसण जे जाए तोखे दिल में जाए तोखे मुर्की मिठा दिनम महबूब मेहरबान तू महबूब मेहरबान तू आहे जो मोहतरम दिल दिल में जाए तोखे मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू आहे जो मोहतरम दिल दिल में जाए तोखे इंडिया जा वॾा ॻाइणा कवि मां हिकिड़नि जो इंटरव्यू ॿुधो उन्हनि चयो त जॾहिं खां वठी असां ॻाइणु शुरू कया त थधो पाणीअ जे ज़ाइक़े जी असांखे ख़बर कोन्हे त थधो पाणी कीअं थींदो आहे छो चई आवाज़ जे करे अल्लाह ताला मूंसां तव्हांजे ॾाढो ग़ैबी मदद न अॼु ॾींहं ताईं का बि कुझु बि का बि रख न कयमि अॼु बि मां पकोड़ा खाधा अथमि पकोड़ा खाई तव्हांजे ॾाढो आयो आहियां अल्लाह जो फज़ल आहे इहे जेके ॻाल्हियूं तव्हांखे कयमि त अल्लाह जी मां नेमतूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसां थो उन्हनि मां हिकु नेमत इहा आहे जिन बि नंढड़े खां वठी ॿुधो हूंदो इनशाला उहो ई अंदाज़ छा चई दिल में जाए तोखे
मुर्की मिठा दिनम महबूब मेहरबान तू आहे जो मुहतरम दिल दिल में जाए तो खे दुनिया में मुझे अचण सा बंधड़न में मुख बधण सा दुनिया में मुझे अचण सा बंधड़न में मुख बधण सा कन में अजान दिनाऊं तुझो भी नाव खयाऊं माखी जणु होते छड़ियाऊं मुखे जणु हिंग चयाऊं अरबी लय आयो आहे बे कह ले जायो नाही हर लफ्ज मुझो आ सचो हर लफ्ज मुझो आ सचो अल्लाह जो कसम दिल दिल में जाए तो खे मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू आहे जो मुहतरम दिल दिल में जाए तो खे धरती हिन दिलवारी ते अमड़ संगड मुझे अबे धरती हिन दिलवारी ते अमड़ संगड मुझे अबे तुझे उल्फत जो बिज पोखियो उन बिज मां आहे बाग थियो भाग जवण फरदार थिया जेके पो गुलजार थिया बाग मझा मेवा मेड़े लफ्जन में वेड़े सेड़े ऐं पो लिखा तो नात मां ऐं पो लिखा तो नात मां हथ में खणी कलम दिल दिल में जाए तो खे मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू आहे जो मुहतरम दिल दिल में जाए तो खे अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब ॾिसामा अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब ॾिसामा तोखे ही शेर ॿुधाया ॿिया भी के शेर सुनाया अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब ॾिसामा तोखे ही शेर ॿुधाया ॿिया भी के शेर सुनाया तुंहिंजे चेहरे खे ॾिसंदे तुंहिंजे हथड़नि खे चुमंदे मदनी सरकार मरण जो जन्नत में शाल पुॼण जो सईद रफीक शाहते सईद रफीक शाहते कादिर करे करम दिल दिल में जाए तो खे मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू आहे जो मुहतरम दिल में जाए तो